परुआ खिलजे बाईजी थाने जी हद ॻोठ कुड़ो खान कोराई में मुबैना तौर ते इस्लामाबाद में नारी गुम थियण वारो मामले ते SHO मीरपुर माथेलो कबूल भयो जी निगरानी में 12 पुलिस मोबाइलुनि जी चढ़ाई घरनि ते हमला करे 4 नौजवाननि अता मोहम्मद अब्दुल रज़ाक अबू बकर अली गुल कोराई ईद रात खबे खणी गुम करण ते कोराई बिरादरी मीर मकसूद खान कोराई नेक मोहम्मद कोराई सत्तार कोराई जी अगवानी में कोराई बिरादरी जा दादलो पन्नू आखिल में सरापा एहतजाज बणियल आहिनि पर बेगुनाह गिरफ़्तार कयल 4 ॼणनि जो हिन महल ताईं पतो पइजी नाहे सघियो त पुलिस उन्हनि खे किथे गुम कयो आहे। वाज़े रहे त इस्लामाबाद मां गुम 2 नारियुनि वारे केस में गिरफ़्तार माण्हुनि जो नालो बि शामिल नाहे। पुलिस पारां गिरफ़्तार बाद गुम थियल नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ अदालत में वञण समेत पन्नू आखिल में सख़्त एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची